ही एलोवेरा जो पौधो आहे जेके असां सिंधीअ में एरियाल सॾींदा आहियूं। ऐं ही तमामु हिकिड़ो काराइतो वण आहे। वण मीन्स के पौधो तमामु घणो काराइतो आहे ऐं हिन खे औरतूं पंहिंजे स्किन ते लॻाइण जे लाइ यूज़ कंदियूं आहिनि ऐं पंहिंजे वारनि में लॻाईंदियूं आहिनि। आउं त चवंदसि त की हिन जो हिकिड़ो पत्तो कटे हिन जो जेको जूस आहे उहो कंहिं छुरी या कांटे जी मदद सां साफ़ इनखे गिलास में जमा करे ऐं हुन में थोरो थधो पाणी पाए तव्हां निहार मुंहुं पी छॾियो। तव्हांजो जेको पेट आहे, जेको मादो आहे, उहो तमामु घणो थधो रहंदो। तक़रीबन 40 ॾींहंनि ताईं तव्हां हिन एलोवेरा खे पी ॾिसो, तव्हांखे आइडिया अची वेंदो। छो त आउं हमेशह उहो रस ॾींदी आहियां जेको मुंहिंजो पाण इस्तेमालु थियल हूंदो आहे। ईअं ई फिज़ूल में आउं कंहिंखे को बि रस कोन ॾींदी आहियां। सो सदके जारिया तौरु ऐं तव्हांखे ॿुधाए रही आहियां त की एरियाल जो पौधो पंहिंजे घर में लॻायो। एरियाल यानी कि इनखे इंग्लिश में एलोवेरा सॾियो वेंदो आहे।